हे छा थो करे दंद तिखा कंदुसि रात में मक्खन खाई न भौंकण बंद कर टके मोची मंग दे तारा न कपे छड़ियोस जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं आयो न मां सिधियूं कुआड़ियूं हणंदीमांसि सिधियूं कुआड़ियूं ॿुधो कोन अथई त हिन अंधे दौर में जेकर न भोतार राज़ी माना साॼो जग राज़ी जेकॾहिं तव्हां सिंध जा ई हारी ऐं नारीअ जी इज़त कयो हा त पंहिंजी मोहबत बचाइण लाइ ही शेर हथ में हथियार बि न खणे हा अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावन साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जे लाइ नंबर नोट कंदा 03138562 छा ॿुधायां वधीक मुंहिंजी ज़िंदगी बेल में थी वई आहे किस्मत जा फैसला त आसमाननि ते थींदा आहिनि सिर्फ तुंहिंजो फिक्र आहे तुंहिंजो फिक्र वक़्तु विञाइण खां बहितर आहे त खा रोल रन हथ कर पर अहिड़ो कमु छो कजे जो अॻिते हली कंडा कढणा पवनि खेर छाजो खेर जेकॾहिं असां खेरू खे गतरा करे रोड ते न उछलासीं त सम्झो असांजो नालो न आहे सम्झो त कोलियो ॿरियो ई कोन अल्लाह साईं असांखे कहिड़ी ज़ाल ने कहाणी कोन थी हुजेसि पते मुल्क मारी अरे होते नूरी शेरूअ सां वते थी बागन में डिकिंग जॾहिं तोखे विसारे सघंदुसि मुंहिंजी ज़िंदगी त तूं आहीं मुंहिंजे सीने में समायल बि साह तूं आहीं हिननि जी मुंडीअ ते लत चङी आहे अचर जो असूल आहे या मारे या मरे What?